नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त सखर में दहशतगर्दी तोड़ अदालत 3 वकीलनि खे क़त्ल कंदड़ केस में ॾोह साबित थियण ते 4 जवाबदारनि खे उम्र कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अदालत 3 वकीलनि जे क़त्ल में 4 जवाबदारनि खे ॾोह साबित थियण ते टे भेरा उम्र कैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जवाबदारनि कराची जी आराम बाग थाणे जे हद में 5 जनवरी 2012 में 3 वकीलनि खे क़त्ल कयो वियो। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त सखर में दहशतगर्दी तोड़ अदालत 3 वकीलनि खे क़त्ल कंदड़ केस में ॾोह साबित थियण ते 4 जवाबदारनि खे उम्र कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अदालत 3 वकीलनि जे क़त्ल में 4 जवाबदारनि खे ॾोह साबित थियण ते टे भेरा उम्र कैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जवाबदारनि कराची जी आराम बाग थाणे जे हद में 5 जनवरी 2012 में 3 वकीलनि खे क़त्ल कयो वियो।